जी नाज़रीन, असां लाइब्रेरी चौक ते मौजूद आहियूं। ग़रीबाबाद माले जो रहवासी राजा शेख जा नंढड़ा मासूम ॿारड़ा, हिकु 8 साल जो, हिकु 10 साल जो, केतिरनि सालनि खां वठी मासूम ॿारनि खे थैलेसीमिया जी मर्ज़ में मुब्तला आहिनि ऐं हिन मजबूर थी करे कंहिं पई आहे ऐं ग़रीब लाचार आहे। हिन जी केरु मदद करण वारो केरु तयारु कोन्हे। अचो त हिन सां ॻाल्हियूं कयूं, छा चवणु आहे, छा चवणु आहे? साईं, मुंहिंजो चवणु इहो ई आहे, मां ग़रीब वस वारनि खे अपील थो कयां त मुंहिंजी ख़ुदा रा मदद करेनि। मुंहिंजो नंढो हिकिड़ो फ़ौत थी वियो, तक़रीबन 9 सालनि जो हो, जेको इन बीमारी में मुब्तला हो। मूंसां कंहिं हुकूमत तावन न कयो आहे, न कंहिं MPA तावन कयो आहे, न कोई MNA तावन कयो आहे। उशरत जका जो चेयरमैन आहे लाला शम्स, उन ॾे वेंदा आहियूं त उहो हिकिड़ी थैली चवंदो मां वठी ॾींदोमांइ, हिकिड़ी ख़ाली बैग मिलंदी आहे जेकी ब्लड बैग वारी आहे, उहा ख़ाली वठी ॾींदोमांइ, बाक़ी ॿी मदद का न कंदोमांइ। DCO साहब ॾे बि तक़रीबन साल मां रोलायां, मूंखे साल मूंसां मदद का बि न कंहिं लाला शम्स ॾे मोकिलियईं, पर लाला शम्स साॻो DCO ॾे मोकिलियो, DCO साॻो DHO ॾे मोकिलियो। DHO चयो त असां 3000 तोखे ॾींदासीं। 3000 जी मुंहिंजूं दवायूं न आहिनि, 10,000 जी हिकिड़ी डबी आहे मेडिसन जी। मुससर हिननि जो चिल्ड्रन अस्पताल कराची खां इलाजु हले पियो, डॉक्टर साकिब अंसारी को। पोइ मां मुससर इलाजु हिकिड़ो दीवानो ख़ुदा वास्ते उन मूंसां इलाजु करायो, आणियो हिकिड़ो ख़ुदा वास्ते। मुससर हर महीने में इलाजु उहो कराए पियो, तक़रीबन 6-7 लख रुपया लाइ उहो बि आख़िर तंग थी वियो। उन चयो मां को जेको थियो मां कयो। मां हिन वक़्तु वेठो आहियां, अॼोको ॾींहं जो जेको इलाजु आहे, मां वसारनि खे अपील थो कयां, कलमे वारनि खे अपील थो कयां, मुस्लमान उम्मत खे अपील थो कयां त मुंहिंजे बचड़नि जे लाइ किरदारु अदा कयो को ख़ुदा वास्ते, जेको जेतिरो सरी सघे मां सां मदद करनि। जे उहा मदद नथा करनि त मुंहिंजे बचड़नि जी दवा कराइनि। मुंहिंजी अपील ई आहे, ख़ुदा रा मां वेठो आहियां, जेको जेतिरी थी सघे वसारनि खे मां अपील थो कयां, इमरान ख़ान खे अपील थो कयां, फयाज़ टालपुर खे अपील थो कयां, अल्लाह हयाती ॾे तव्हांखे, आसिफ़ ज़रदारी खे अपील थो कयां, बिलावल भुट्टे खे अपील थो कयां त मुंहिंजे बचड़नि जो ॾिसी करे जाइज़ी हक़ आहे मुंहिंजे बचड़नि जी ज़िंदगी बचाई वञे। हिकिड़ो मुंहिंजो फ़ौत थी वियो आहे, मां ग़रीब मिसकिन आहे, पोरे तां 200-300 रुपया कमायां त मां बचनि में ई पूरो आहे। वेतर महांगाई जो दौरु आहे, ब्लड बैग ख़ाली जेकी मिलंदी 170 रुपए में मिलंदी, हिन वक़्तु इमरान ख़ान जे चढ़ण खां पोइ हिन वक़्तु 360 रुपया बीठी आहे। मां ग़रीब खावण जे लाइ परेशान आहियां, मां रतूं काथों पैदा कयां ऐं उन खां अलावा हिननि जो इलाजु काथों थिए। मां वसारनि खे अपील थो कयां, ख़ुदा जे सदके, पंहिंजे बच्चनि जे सदके, पंहिंजे प्यारनि जे सदके, जंहिंखे ख़ुदा हिम्मत ऐं ताक़त ॾिनी आहे, मां ग़रीब जी मदद कयो। ख़ुदा वास्ते पंहिंजे बच्चनि जे सदके मां ग़रीब सां मदद कयो। छा चवंदो असीं साईं चऊं था, इहे वॾे टाइम खां राजा शेख साहब जेको घुमी वॾे टाइम खां वठी पंहिंजे मासूम ॿारनि खे खणी हर अस्पताल रतन जे लाइ हर इंसान वञे। असां बि हिन जे लाइ कई सां गॾु हुयासीं, पर असां इहा ॻाल्हि कयूं था ख़ुदा रा इंसान जे नाते भलाई कयूं। हिकिड़ो मुंहिंजो मासूम ॿार अॻु में फ़ौत थी बीमारी खां। सर राजा ग़रीब शेख आहे, ग़रीब माण्हू आहे, गुज़ारो करे रहियो आहे पंहिंजो। 3 ॿारनि जा थैलेसीमिया जा मरीज़ आहिनि, जंहिंमें हिकु ॿार फ़ौत थी चुको आहे। हे बि जेको भेडू करे पंहिंजे ॿारनि खे इलाजु कराए रहियो आहे। हर 15 ॾींहं जेको आहे हिकु ॿार खे 1 थैली लॻे थी, 2 ॿारनि खे 2 थैलियूं लॻनि थियूं। जेके बि इहो कमाए थो, जेको बि इहो सॼो ॿारनि ते लॻे थो पियो, कोई बि फ़र्क़ु नथो पए। अलाह करे चेयरमैन जी को मदद कराए, को बिलावल भुट्टो जो इन्हनि जी ॿारनि जो को सुठो इलाजु थी सघे। ग़रीब आहे सवा तमामु, हर को पंहिंजे बचनि जे लाइ कंदो आहे। हे त एॾो परेशान थी वियो आहे जो ज़िंदगी खां ई तंग थी वियो आहे। पर हाणे छा करे, ग़रीब मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। पंहिंजा घर, पंहिंजा ज़ेवर, पंहिंजा हर शइ इहो लुटाए चुको आहे ॿारनि ते। अञा ताईं इन जे ॿारनि जो को सुधारो न थियो आहे। अलाह करे इहो बिलावल भुट्टो को ॿुधे इन जी ग़रीब जी अपील, त इन ते कोई एक्शन खयो वञे, त इन जो कोई मदद कई वञे। सर सभ खां पहिरियों त असां राजा शेख बहाला इहा ई चवंदासीं त असांजे जेके ज़िला कश्मीर एंड कंदकोट में जेके MNA MPAs आहिनि, असां उनखे गुज़ारिश कंदासीं त हिन जी वधि खां वधि मदद कयो। हिन ग़रीब जे नंढड़ा हिकिड़ो अॻ में फ़ौत थी चुको आहे, जंहिंमां 2 ॿारड़ा हाणे बि हिन वक़्तु मुब्तला नी। 55 लख 50 लख खां प्लस मथे ख़र्च अचे थो, जंहिंजे लाइ असां हिन तमामु वसार माण्हुनि खे, तमामु MNAs MPAs खे, बिलावल भुट्टो साहब खे, ज़रदारी साहब खे ऐं आला क़यादत खे अपील कंदासीं त बराए महिरबानी करे हिन ग़रीब जो मदद कई वञे, हिन नंढनि जी ज़िंदगी खे बचाए वञे, सेविंग कई वञे। बसि असां उन लाइ वेठा आहियूं सॼी संगत सां गॾु। इनशाअल्लाह अल्लाह पाक असांजी महिनत खे रंग लाहींदो। इनशाअल्लाह हिन जो सर तमामु बसि हाणे छा चई सघूं था, असां नथा चई सघूं कंहिंजे लाइ। बहरहाल
का बि फैसिलिटी वग़ैरह न आहिनि, का बि अहिड़ो उपा वरितल न आहे, बसि सॼो हर को माल मलाला खादियूं वेठा आहिनि सिस्टम में। बहरहाल असांजी इहा ई चवंदासीं त असांजो कंहिंसां जहिड़ो न झगड़ो आहे, असांजी बसि हिन दोस्त जी राजा शेख भाउ जी मदद करनि। उन जा 2 मासूम बरड़ा थिलेसमिया जी बीमारी में मुब्तला आहिनि, उन्हनि जो बसि ख़र्च जो अफोर्डिंग करनि, उन खां वधीक असांखे कुझु न खपे। हा जी नाज़रीन, तव्हां राजा शेख आहिनि जेको कैंप ते मौजूदु जेको आहे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं। हिकिड़ो नंढड़ो मुंहिंजो अॻु में ई फोत थी वियो आहे थलसमिया जी बीमारी में, ऐं कंदकोट सिविल अस्पताल में हिन जो इहो चवणु आहे त का सहूलियत फैसिलिटी कोन्हे। थलसमिया सेंटर हूंदे सूंदे बि 4थो साल आहे उहो बंदि पियो आहे। हिननि वज़ीर आला मुराद अली शाह ऐं बिलावल चेयरमैन पीपल्स पार्टी हुन अपील कई आहे, ऐं DC साहब खे ऐं वस वारनि खे अपील कई आहे त ख़ुदारा मुंहिंजी मदद करे मुंहिंजे मंडड़नि जी हयाती बचाई वञे। नज़ीर मीरानी, सोच TV, कंदकोट। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.